नाज़रीन, हैदराबाद में बिल्डर ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ शहरीअ खे पुलिस पारां टंगुटाली करे खंबे खणी वञण ऐं तज़लील जो निशानो बणाइण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे महिराण टीवी हैदराबाद जो ब्यूरो चीफ सलीम मलाह। जी सलीम, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में बिल्डर खिलाफ एहतजाज कंदड़ शहरी के पुलिस पारां टंगोटाली करे खंबे खणी वञण ऐं तज़लील जेका वीडियो आहे उहा सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त पुलिस एहलकार एहतजाज कंदड़ शहरी अमीन मेमण खे ज़बरदस्ती धिका ॾेई ऑफिस मां ॿाहिरि कढी रहिया आहिनि ऐं रोड ते खेसि टंगुनि मां गीले मोबाइल में खणी वञनि था। अमीन मेमण पंहिंजे धीअरनि सां गॾु बिल्डर जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ बिल्डर जी ऑफिस ॾाढो एहतजाज करे रहियो हुयो। ज़रियनि मूजिबि बिल्डर इंतिज़ामिया ॻाल्हियुनि लाइ खेसि ऑफिस अंदर घुराए कैंट पुलिस के सॾाए वरितो हुयो। मुतासिर शहरी जो चवणु आहे त हू नक्काश विलास एक्सटेंशन स्कीम में रहे थो, पर आरिफ बिल्डर अञा ताईं खेसि रजिस्ट्री नथो कराए ॾे, जॾहिं त खेसि मुसलसल तंग पिणु कयो पियो वञे। हिन एहतजाज दौरान ॿारहंनि सुधो पेट्रोल खणी पाण साड़ण जो पिणु चिता ॾिनो। वाक़े जी जेका वीडियो आहे वायरल थियण बाद सोशल मीडिया ते पुलिस जे अमल ते सख़्त तनक़ीद कई पई वञे, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि ऐं समाजी हल्कनि पारां मुतालबो कयो वियो आहे त वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जी सलीम, अवां जी महिरबानी।